हैदराबाद के एडिशनल आई जी वज़ीर आज़म के सेक्रेटरी के ख़त के कूड़ो करार ॾेई छॾियो। यह ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। डॉक्टर जमील अहमद जो चवणु आहे त ख़त में लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद ऐं हथ ठोकिया आहिनि ऐं इहो ख़त कूड़ो आहे। तफ़सील मालूम कंदासीं फैज़ कोसो खां। फैज़, छा अपडेट्स आहिनि? हैदराबाद के एडिशनल आई जी वज़ीर आज़म के सेक्रेटरी के ख़त के कूड़ो करार ॾेई छॾियो आहे। वधीक छा तफ़सील आहिनि, छा चवणु आहे संदसि इन हवाले सां? जी शायद हैदराबाद के एडिशनल आई जी डॉक्टर जमील अहमद संदसि बाबति मीडिया ते हलंदड़ ख़त खे बेबुनियाद ऐं गैर तस्दीक थियल करार ॾिनो आहे। संदसि पारां सोशल मीडिया ते जारी कयल हिकु बयान में चयो वियो आहे त सूमर वारी शाम खां 1.5 महीनो अॻु इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं सोशल मीडिया ते हिकु गैर तस्दीक थियल ख़त गर्दिश करे रहियो आहे, जेको वज़ीर एज़म जे ऑफिस मां जारी थियल ज़ाहिर कयो पियो वञे, जंहिंमें संदसि ख़िलाफ़ बेबुनियाद ऐं मन घड़त इल्ज़ाम लॻाया विया आहिनि, जिन जो हक़ीक़त सां को तालुक़ु न आहे ऐं न ई उन्हनि इल्ज़ामनि मुतालिक़ का बाक़ाइदा तौर कंहिं क़िस्म जी तस्दीक मौजूदु आहे। उनजो चवणु आहे त समूरा इल्ज़ाम महज़ मफ़रूज़नि ऐं ज़ाती ख़्वाहिशनि ते ॿधल आहिनि, जिन सां हक़ीक़त जो को तालुक़ु न आहे ऐं उन्हनि समूरनि इल्ज़ामनि जी सख़्ती सां तरदीद कई आहे ऐं चयो आहे त हुन पुलिस जे रिखी नौकरी दौरान पंहिंजा फ़र्ज़ निहायत ईमानदारी ऐं महिनत सां अंजाम ॾिना आहिनि ऐं कॾहिं बि को अहिड़ो कमु न कयो आहे जंहिंसां पुलिस खाते या ईमानदारी ते को फ़र्क़ु अचे। हुनजो चवणु आहे त हुन हमेशह कानून जी पासदारी खे पंहिंजो नस्ल आइन सम्झियो आहे ऐं हुन ते अमल कयो आहे ऐं कॾहिं बि पंहिंजी हद खां ॿाहिरि न निकितो आहे। हुन मीडिया खे बि अपील कई आहे कि पंहिंजी सहाफ़ती ज़िम्मेवारियुनि खे अंजाम ॾींदे ख़बर जी तस्दीक खे पंहिंजो शुआर बनाइनि। शायदि दिलचस्प ॻाल्हि इहा आहे कि इन ख़त खे मंज़र आम ते आणण खां अॻु में एडिशनल आई जी सां बार बार राब्तो कयो वियो ऐं अॼु ताईं बि इन ख़त जे हवाले सां हुन सां सहाफ़ियुनि पारां राब्ते जी कोशिशि कई वई, पर डॉक्टर जमील अहमद जे कंहिं बि सहाफ़ी सां इन ख़त जे हवाले सां ॻाल्हाइण मुनासिब न सम्झो ऐं हाणे हुन सोशल मीडिया ते पंहिंजे व्हाट्सएप ग्रुप ते हुन इहो बयानु जेको आहे उहो जारी कयो आहे, जंहिंमें हुन चयो आहे त इन ख़त जी का बि हैसियत न आहे, छाकाणि त उहो तस्दीक थियल न आहे ऐं उनजे ख़िलाफ़ जेके इल्ज़ाम आहिनि उहे बेबुनियाद आहिनि। हुन जेको मीडिया खे चयो आहे तूं पंहिंजे शुआर बनाइन ख़बर खे जांचण जो, उन हवाले सां ज़ाहिर सहाफ़ी उन राब्तो करे ई लाॻापियल धुर सां उहो उन ख़बर जी तस्दीक करणु चाहींदो आहे, पर डॉक्टर जमील अहमद अञा ताईं कंहिं मीडिया सां न ॻाल्हायो आहे इन हवाले। वॾी महिरबानी फैज़ कोसो अपडेट करण जे लाइ।